बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। मुंहिंजो नालो अहमद अली मंगरियो आहे। अॼु तव्हांखे जे एप्लीकेशन जे बारे में सिखंदासीं उहा आहे इस्लाम 360। तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे इस्लामी मालूमात जे लाइ, जंहिंमें तव्हां जेको आहे क़ुरान हदीस ऐं मुख़्तलिफ़ शयुनि इबादत जे बारे में मालूमात हासिलु करे सघो था। पहिरियों तव्हां हिन जी तस्दीक ॾिसो। बिनोरिया यूनिवर्सिटी कराची, मुफ्ती नईम अहमद साहब जी, मुफ्ती मोहम्मद नईम साहब जी। हिन एप्लीकेशन में जेको आहे क़ुरान पाक मुकमल जेको आहे तफ़सीरनि सां गॾु तर्जुमो सिर्फ़ अरबी तव्हां जेको आहे ॿुधी सघो था। मुख़्तलिफ़ जेको आहे कारी हज़रात जे आवाज़ में कहिड़ी सूरत कहिड़ी आयत जेको आहे तव्हां ॿुधणु चाहियो था, तर्जुमे सां गॾु था ॿुधणु चाहियो या सिर्फ़ु अरबी में ॿुधणु था चाहियो, हिते तव्हां प्ले कंदो। इन खां अलावा हिन जी जेके ट्रांसलेशन्स आहिनि मुख़्तलिफ़ जेको आहे जूनागढ़ी, मुफ्ती तक़ी उस्मानी, ही मुख़्तलिफ़ जेके ट्रांसलेशन्स आहिनि उहे मौजूदु आहिनि। उर्दू खां अलावा अंग्रेज़ी में ऐं हिंदी में ट्रांसलेशन बि मौजूदु आहे। तफ़सीर जेको आहे मुख़्तलिफ़ तफ़सीरात बि हिन में मौजूदु आहिनि। तफ़सीर मौदूदी, तफ़सीर तक़ी उस्मानी, इहे तव्हां ॿुधी सघो था। सिपारे जे हिसाब सां कहिड़े बि सिपारे ते तव्हां वञी करे कंहिं बि आयत ते वञी करे उहो तव्हां ॿुधी सघो था, पढ़ी सघो था। इन खां अलावा क़ुरान शरीफ़ पढ़ण में आसानी जे लाइ पंद्रहं लाइनुनि में तजवीद सां पढ़ो। मुख़्तलिफ़ टॉपिक्स जे हिसाब सां तव्हां सर्च करणु चाहियो था। मिसाल तौरु मां लफ़्ज़ ज़मीन सर्च थो कयां। उर्दू में मोहम्मद जूनागढ़ी। हाणे इन तर्जुमे में 402 जाइनि ते जेको आहे लफ़्ज़ ज़मीन आयो आहे तर्जुमे में। इहे तव्हां कोई बि लफ़्ज़ जेको आहे पूरे क़ुरान शरीफ़ में, अरबी में, उर्दू में, अंग्रेज़ी में, तर्जुमे में सर्च करे सघो था। उन खां पोइ हदीस बि साॻिए साए सता जा सभु किताब किताबनि जो तर्जुमो उर्दू में तव्हांखे हिन जाइ ते मिलंदो। साॻी तरीक़े सां तव्हांखे कुझु ॻोल्हणो आहे। लफ़्ज़ आसमान मां हिन में ॻोल्हियां थो, उर्दू तर्जुमे में तलाश करे। सही बुख़ारी में 151 हदीसनि में जेको आहे लफ़्ज़ आसमान जेको आहे सर्च थियो आहे। सही बुख़ारी खां तमामु किताबों में तलाश करे तव्हां सभिनी किताबनि में हिनखे ॻोल्हे सघो था। थोरो वधीक टाइम वठंदो छाकाणि जो सभिनी किताबनि में सर्च करे थो। को बि लफ़्ज़, को बि टॉपिक 392 हदीसूं जेके आहिनि उन मां ॿुधाए थो ज़ईफ़ घणियूं आहिनि, सही हदीसूं घणियूं आहिनि, टोटल ही सभु हिन में अची था वञनि। कंहिं बि हदीस खे किथां बि तव्हां शेयर करे सघो था, किथे बि। मस्जिद में अचो, नमाज़ जो ट्रैकर, त कहिड़ी नमाज़ पढ़ी सघां, नमाज़ जा वक़्त तव्हांजी लोकेशन जे हिसाब सां
अल्लाह जा नाला हिन में हिकिड़ो आहे पैगामात। को बि तव्हां पैगाम खणो, मिसाल तौरु ईद मुबारक खयोसि। बैकग्राउंड जेको आहे असां ॾिसूं था, जेको बैकग्राउंड असांखे सुठो लॻे, फॉन्ट कलर असां चेंज थी कयूं था ऐं हिन खे असां हितां अची शेयर करे सघूं था। मां व्हाट्सएप ते शेयर कयां त मिसाल तौरु पंहिंजे स्टेटस ते, त हीअ आराम सां शेयर थी वेंदो। तमामु हिकिड़ी बहितरीनु एप्लीकेशन आहे, इस्लामी मालूमात जे हिसाब सां तस्दीक शुदा एप्लीकेशन आहे। तव्हां मुख़्तलिफ़ नोटिफिकेशन्स हिन में ॾेई सघो था। तव्हांखे नोटिफिकेशन जेके आहिनि वक़्त सां गॾु आयत ऑफ द डे इहे तव्हांखे जेको आहे मिलंदा रहनि। कहिड़ी सूरत खे तव्हां केॾी महिल ॿुधणु चाहियो था, हीअ सभु जेके आहिनि हिन में मौजूदु आहिनि। हिन खे तव्हां सपोर्ट करणु चाहियो था त वञी तव्हां हिन खे हिमायत में वञी करे सपोर्ट बि करे सघो था। अल्लाह ताला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।